बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूं था तव्हां बिल्कुलु ठीक ठाक होंदा, चाक ऐं चङा भला होंदा, बिल्कुलु बहारनि में होंदा। असांजूं दुआऊं हमेशह अवां सभिनी भाइरनि भेनरुनि जे लाइ इहे हूंदियूं आहिनि त अल्लाह साईं अवां खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकिड़ी कुराड़ी औरत पंहिंजे घर जे दरवाज़े ते खट रखियूं ऐं अक्सर वेठी रहंदी हुई। उतां हिकिड़े शख़्स जो रोज़ु गुज़रणु थींदो हुयो पंहिंजी गाॾी में। हू हर रोज़ उन कुराड़ी खे उतां ॾिसंदे ऐं लंघी वेंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं उन गाॾी साइड करे ऐं बीहारी ऐं लही ऐं उन कुराड़ी सां वञी ॻाल्हाइणु लॻो। उन खां पुछईं त मां ॾे हाल वाल, रोज़ानो भला हिते तूं छो वेहंदी आहीं दरवाज़े ते खट विझी? को वाली वारिस कोन्हे, संभालण वारो कोन्हे छा? उन कुराड़ी अचो चई, अबा छो न आहे, हिकिड़ो पुटु मुंहिंजो डॉक्टर आहे, हिकिड़ो पुटु मुंहिंजो इंजीनियर आहे, हिकिड़ो पुटु मुंहिंजो उस्तादु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा 3 पुट आहिनि। चयूं, अम्मा तव्हांजो मुड़ुसु? चई, उहो फ़ौत थी वियो आहे, हाणे 2 महीना खनि थिया आहिनि त फ़ौत थी वियो आहे। चई, पोइ तव्हांजा जेके आहिनि पुट बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि, इंजीनियर बि आहिनि, उस्ताद बि आहिनि, पोइ बि तव्हांजे घर जो हाल त उहो मूंखे सुठो कोन थो लॻे पियो, ख़स्ता हाल आहे। चई, अबा उहो पंहिंजे ज़िंदगीअ में मसरूफ़ आहिनि। हिकिड़ो पुटु डॉक्टर आहे, उहो पंहिंजी घरवारी सां हुनजी शादी जीअं थी त उहो छॾे ॿिए पासे हलियो वियो। ॿियो इंजीनियर आहे, हुनजी शादी कराईसीं त उहो कैनेडा हलियो वियो। ऐं टियों जेको उस्तादु आहे, हुनजी शादी कराई त उहो वरी हिन पाड़े मां लॾे वरी पंहिंजे ॿिए पाड़े में वञी रहियो आहे त जीअं स्कूल खे वेझो थियां, सो उहे होॾे हलिया विया आहिनि। सो उन शख़्स पुछियो त अम्मा भला पोइ तूं हिते रोज़ानो अची दरवाज़े ते आख़िर छो थी वेहीं? चए, बा दरवाज़े ते हिन जे लाइ वेहंदी आहियां त मुंहिंजा पुट हिन रोड सां गुज़रंदा आहिनि ॿई, हिकिड़ो त हलियो वियो आहे परॾेह, पर ॿई हितां गुज़रंदा आहिनि। मिड़ई उन्हनि खे ॾिसी ऐं दिलि जाए कंदी आहियां, पंहिंजो अंदरु ठारींदी आहियां, दिलि ठारींदी आहियां त मां पंहिंजे बचड़नि खे घटि में घटि ॾिसां। सो दोस्तो, एतिरियूं ख़ामोश माऊं, एतिरियूं ख़ामोश असांजूं अंवड़ियूं केतिरियूं आहिनि इन मुआशिरे में जेके पंहिंजे बचनि खे सिर्फ़ु परे खां ॾिसण ई चाहींदियूं आहिनि। पुट लापरवाह हूंदा आहिनि, पुट लापरवाही करे ऐं पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु ई न आहिनि रखंदा, उन्हनि खे छॾियूं हलिया वेंदा आहिनि। पर अमड़ जी दिलि एतिरी त नरम आहे, एतिरी त नाज़ुक आहे जो सिर्फ़ु हिकिड़ी झलक पंहिंजे औलाद जी ॾिसण जे लाइ उहा अमड़ सिकंदी आहे। अल्लाह ताला असांजे सभिनी अमड़ियुनि खे हिफ़ाज़त में रखे, उन्हनि खे सेहतमंद ज़िंदगी अता फ़रमाए। पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे अमड़ जो ख़ासि तौर ते तमामु घणो ख़्यालु रखंदा करियो। अमड़ जॾहिं असांखे छॾे हली वई न, त अहिड़ी हस्ती वरी असांखे न मिलंदी। सची मोहबत कंदड़, सचो प्यारु कंदड़ हस्ती ॿी का थी कोन थी सघे। अल्लाह ताला असांखे पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन्हनि जी ख़िदमत जे एवज़ अल्लाह ताला असांखे दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं नसीब फ़रमाए, आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। दोस्तों, वीडियो पसंदि आई हुजे तव्हांखे त अॻिते बि शेयर करे छॾिजो, या तव्हांजी महिरबानी थींदी। हूअं बि तव्हां असांखे तमामु सुठो रिस्पॉन्स ॾियो पिया, असांजी सपोर्ट कयो पिया। तव्हांजा कमेंट्स पढ़ी ऐं तव्हां शेयरिंग वग़ैरह ॾिसी दिलि ख़ुशि थींदी आहे, हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। सो इन खे जारी रखिजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। मोकिलणी आहे कोन, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाही।